अच्छा, एआई जो दौर आहे, हर शइ प्रॉम्प्ट जे इंतज़ार में ठही मिले थी। असां छो एडिटिंग्स वग़ैरह इहो लॉन्ग टर्म प्रोसेस सिखूं? अच्छा ॾिसो, एडिटिंग असांजे आसानी जे लाइ ठाही वई, ठीकु आहे। एआई जा टूल्स जीअं थी विया, फॉर एग्ज़ाम्पल चैट जीपीटी थी वई, क्लॉड थी वियो, ऐं ॿिया हज़ारे क़िस्म जा परप्लेक्सिटी एआई जा टूल्स आहिनि, उहे असांजी आसानी लाइ ठाहिया विया। सही। फॉर एग्ज़ाम्पल हाणे जे दौर में जेको इहा यूट्यूब ऑटोमेशन जो कमु आयो, त हर कोई इन तरफ़ भॼे पियो, ठीकु आहे। त पिकली नाले हिकिड़ी एप्लीकेशन हुई जेका एआई जा वीडियोस ठाहे करे ऐं पूरा स्टॉक फुटेज खणी करे हिकिड़ो असांखे फेसलेस वीडियो पई ठाहे ॾे। इन वीडियो आहे उहा असांखे फेसलेस वीडियो ठाहे पई ॾे, ठीकु आहे। जेका पोइ माण्हुनि सोचियो त असां छो रिकॉर्डिंग कयूं, जेको आहे फॉर एग्ज़ाम्पल हाणे बि हिकिड़ो लॉन्ग टर्म प्रोसेस आहे। एक्ज़ैक्टली, पाण बि पॉडकास्ट वग़ैरह रिकॉर्ड कयूं था, त इहा पॉडकास्ट असां VO3 सां बि ठाहे सघूं था। जेकॾहिं हुनखे प्रॉम्प्ट ॾींदासीं, असां जहिड़ो कैरेक्टर थी वेंदो, असां जहिड़ो माण्हू हूंदो, ऐं उहो माण्हू ॻाल्हाईंदो बि, इहा बि तव्हांखे ख़बर हूंदी। पर उहा क्वालिटी तव्हांखे कॾहिं न मिलंदी, उहा क्रिएटिविटी तव्हांखे कॾहिं न मिलंदी जेको हिकु ह्यूमन बीइंग करे सघे थो। जेका एआई आहे उहा ॿिनि क़िस्मनि जी हूंदी आहे, हिकिड़ी हूंदी आहे नेरो एआई, ॿी हूंदी आहे जनरल एआई। सही। नेरो एआई उहा आहे त असांखे जेको हुनखे प्रॉम्प्ट ॾिनोसीं, जेका हुनखे डेटा ॾिनीसीं, उन डेटा जे अकॉर्डिंग हलंदो। मीन्स उन डेटा खां वधीक हुनजी एबिलिटी न आहे त उहो कमु करे सघे। सही। पर जेका जनरल एआई आहे, उहा इहा शइ आहे त उहा ऑटोमेटिकली उन जेको प्रीवियस हुनखे नॉलेज आहे, उन में अञा वधीक नयूं शयूं तख़लीक़ कंदी। पर उन जो हिन दौर में अञा ताईं कोई बि माना आयो न आहे उहो अञा, सम्झो था, उहो अञा इन्वेंट न आहे थियो। जॾहिं उहो इन्वेंट थियो तॾहिं सोचींदासीं त असांखे ख़तरो थी सघे थो, पर जेसि ताईं इंसानी डेटा ॾिनल जेके प्रीवियस शयूं, तेसि ताईं असांखे कोई ख़तरो न आहे। छाजे करे उहा तख़लीक़ार न आहे, एतिरी तख़लीक़ नथी करे सघे जेतिरी इंसान में पावर आहे।